अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिट्टू अरबाब हाला। मौजू कहानी जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियण जो सराप ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो ढह ऐं सराप। ढह ऐं सेराब। पार्ट 2। सभिनी मख़लूक़ुनि जा खाध ख़ुराक जा हासिल करण लाइ ज़रिया मुख़्तलिफ़ आहिनि। तक़रीबन सभई मख़लूक़ पंहिंजी हिमत सां खाध ख़ुराक हासिल कंदा आहिनि। हैवाननि पखी परंद चरंदनि जे घणा पहाका चवणियूं आहिनि। अलाह ख़ालिक़ जॾहिं खां बि पखी परंद हैवान पैदा कया आहिनि, तक़रीबन तॾहिं खां अॼु ताईं उन्हनि जा आदत इस्तवार उहे साॻिया ई आहिनि। उन्हनि जा उथण विहण खाइण पीअण जा तरीक़ा उहे ई आहिनि। पालतू मख़लूक़ जा अहिड़ा ई तरीक़ा आहिनि। पालतू हैवान पखी परंदनि जो खाधो ख़ुराक जो इंतिज़ाम अहिड़ा आहिनि। जेको माण्हू इंसान उन्हनि खे धारींदो पालींदो त उहे उन ते आहिनि। बाक़ी जेके धारियल पालियल हैवान पखी परंद चरंद ॿियूं उहे मख़लूक़ूं संदसि उन सां इहो खाइण पीअण जो इंतिज़ाम पाण कंदा आहिनि। मुंड मौसम सरो सियारो ऊन्हारो बहार मींहं बरसातूं पवंदा आहिनि। मौसम मुंड जे तब्दील थियण सां खाध पीत ॼण तब्दील थींदा आहिनि। ऊन्हारे गर्मीअ जे मुंड मौसम में ॾुध लसी इस्तेमालु कंदा आहिनि। सीउ सर्दीअ जे मुंड मौसम में रब पाणी अहिड़ी तरह इस्तेमालु कंदा आहिनि। रिहाइश जा बि अहिड़ा निज़ाम गरम सर्दीअ मुताबिक़ कंदा आहिनि। कमनि करण जा बि औकात वक़्त टाइम अहिड़ी तरह तब्दील थींदा आहिनि। मुंड मौसम जे लिहाज़ सां अहिड़ा पहाका चवणियूं चवंदा आहिनि। गिदड़ कॾहिं बि घर संदसि कोन ठाहींदा आहिनि। ॿिया हैवान तक़रीबन डर घर ठाहींदा आहिनि। पखी परंद संदनि रहण लाइ आखेरा ठाहींदा आहिनि। खाइण पीअण ञुञ यानी ढह करण में डपु ख़ौफ़ घणो थींदो आहे। चवणी पाणीअ में वॾी मच्छी नंढी मच्छीअ खे खाईंदी आहे। चवणी चीरींदड़ फाड़ींदड़ हैवान जानवर आहिनि ईअं आहे। शींहं खे झंगल जो जानवर हैवान चवंदा आहिनि। शींहं हरण फाड़ो ऐं ॿिया जानवर खे खाईंदा आहिनि। भटूअ जो कमु ॾंगणो आहे अहिड़ी चवणी चवंदा आहिनि। नोर ऐं नाग कोन थियनि पाण में इहे चवंदा आहिनि। पखियुनि खे कबूतर वग़ैरह उन्हनि खे बाग़ झटींदा आहिनि। कां कबूतर तोतो झिरकी बेदा ॾींदा आहिनि। मेंहिं ढगी कुटी ॿिली ॿकरी फर संदनि ॿचा ॼणींदा आहिनि। अलाह ख़ालिक़ संदसि मख़लूक़ लाइ ज़रिया पैदा कया आहिनि। खाइण पीअण संदसि मख़लूक़ लाइ अहिड़ा ज़रिया पैदा कया आहिनि। अलाह करीम ज़िंदह रहण लाइ अहिड़ा ज़रिया पैदा कया आहिनि। उहे सभु मख़लूक़ हैवान पखी परंद चरंद पैदा कया आहिनि। कहिड़ी तरह सां रिज़्क़ हासिल कनि था अहिड़ा आहिनि। ज़ईफ़ कमज़ोर ताक़त वारा पैदा कया आहिनि। दरिया समुंड में झंगल झंग जबल ॿेला आहिनि। हैवान पखियुनि जो माण्हू इंसान शिकार कंदा आहिनि। मुशाहिदो हैवान जेके बि मख़लूक़ आहे उहे सभई अॼु ताईं रधे पचाए खाईंदा कोन आहिनि। माण्हू इंसान अशरफुल मख़लूक़ात पैदा कयाईं। माण्हू इंसान रधे पचाए खाईंदा पीअंदा आहिनि।